कराची जे इलाइक़े सरजानी टाउन में स्ट्रीट क्राइम जे वाक़े दौरान जवाबदारनि जी फायरिंग में हिकु शहरी मारिजी वियो, जॾहिं त संदसि ॿ पुट ज़ख़्मी थी पिया। मछरियल शहरियुनि ॿिन्ही फोरुनि खे पथर हणी मारे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि सरजानी टाउन थाणे जे SHO यासीन गुज्जर जो चवणु आहे त सरजानी टाउन सेक्टर 7A में 2 भाउर ज़ीशान ऐं नोमान पंहिंजे घर ॿाहिरां वेठा हुआ त ॿिनि हथियारबंदनि खेनि यरगमाल बणाए फुर लुट शुरू करे ॾिनी। पुलिस मूजिबि उन दौरान संदन पीउ सलीम बि घर खां ॿाहिरि निकिरी आयो। जवाबदारनि ख़तरे खे महसूस कंदे फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं सबबि ज़ीशान, संदसि भाउ नोमान ऐं संदसि पीउ सलीम सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फायरिंग दौरान माण्हुनि फोरुनि खे घेरे में आणे छॾियो। पुलिस इख़्तियारियुनि जो चवणु आहे त शहरियुनि जे तशदुद ऐं पथराव सबबि 2 जवाबदार मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टरनि मूजिबि सलीम जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जाच कई पई वञे।